अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार। मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं समूरी सिंध में बरसात जो पाणी निकाल न थियण, बरसात जे बीठल पाणी जी तबाहकारियुनि, माण्हुनि जी लॾ पलाण, माण्हुनि जी मुसीबतनि ऐं जेके मुख़्तलिफ़ शाख़नि वाहन के जेके घारा लॻा आहिनि उन जे सबबु केतिरा ई शहर ऐं ॻोठ पिणु ॿुॾण जो ख़तरो वधी वियो आहे। प्रोग्राम में इन सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। वाज़ त सुप्रियो बंद खे कट लॻण खां पोइ पाणी केन शाह तरफ़ वधणु लॻो आहे। जोही बैराज के पिणु 2 कट हया विया ऐं MNV ते तमामु घणे प्रेशर खां पोइ इहो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त केतिरा ई शहर ॿुॾण जो ख़तरो दादू समेत वधी वियो आहे। मंछर ते पिणु पाणी जो प्रेशर तमामु घणे हद ताईं वधी वियो आहे। इन हवाले सां वॾे वज़ीर पारां पिणु अॼु दौरो कयो वियो। सिंध वॾे वज़ीर चयो त उन्हनि जो समूरो जेको आहे उहो इन ॻाल्हि ते ध्यानु आहे त घटि खां घटि नुक़सान थिए। हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त कहिड़ा शहर बचाइजनि ऐं कहिड़ा शहर ॿोड़िया वञनि। इन हवाले सां पिणु सियासी छिकताण तमामु घणी नज़र अचे थी। इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ त असांखे सेवण जी सूरत हाल ऐं मंछर जी सूरत हाल जे हवाले सां कादिर कुंबर सिंध TV न्यूज़ रिपोर्टर जॉइन कयो आहे। कादिर भली कार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। जॾहिं त जोही जी सूरत हाल ॿुधाइण जे लाइ वारिस गाॾई असांखे जॉइन कयो आहे। वारिस, तव्हांखे भली कार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। कादिर, छा सूरत हाल आहे पाणी जे वहकरनि जी? मंछर ते बि पाणी जो दबाव तमामु घणो वधी वियो आहे। जी बिल्कुल सभिनि मंछर ढंढ जी जेका हिन वक़्तु ताज़ी सूरत हाल आहे उहा इंतिहाई जेको ख़तरनाक हद ते पहुची चुकी आहे। छाकाणि 2010 में जॾहिं तव्हांखे ख़बर आहे बोड आई त उन टाइम में मंछर जी जेका पाणी जी सतह 120 RAL ते जेको आहे मंछर जेको आहे बंदि टुटी पियो ऐं काफ़ी जेको बरसात जेको घटि बि ॾिना विया, पर उन बावजूद बि जेको आहे 0 पॉइंट खां मंछर खे वॾो जेको आहे खंडु ऐं घारो पियो। हिन वक़्तु ऐं उन खां पोइ जेका सूरत हाल थी त हिकिड़ो निज़ाम आयो जेको मंछर जे बंदनि जी जेका सतह आहे उहा मथे जेको आहे कई हुई, 4 फुट जेको आहे मिटी विझी मथे कई हुई, मगर उहा मिटी पई या न पई उन जो जेको अलॻि सां जेको आहे किसो आहे। मगर हिन वक़्तु जेका बंद जी सूरत हाल आहे, मंछर जी सूरत हाल आहे, हिन वक़्तु RAL 121 अबव थी वई आहे, मथे थी वई आहे। यानी कि हिन वक़्तु इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल में मंछर जेको आहे मौजूदु आहे। इन सूरत में जेको आहे ॾींहं राति हितां जा जेके आस पास जा माण्हू आहिनि, जंहिंमें यूनियन काउंसिल भूबक, यूनियन काउंसिल जाफराबाद आहे, UC दल, UC वाड़, ख़ुदि वॾे वज़ीर सैयद मुराद शाह जो घर, उतां जी तमामु यूनियन काउंसिलूं, बानसेदाबाद ऐं ॿी आस पास जेतिरी पसगर्द आहे या उन्हनि जे माण्हुनि में हिकिड़ो जेको आहे ख़ौफ़ आहे। ख़ौफ़ जे करे माण्हू जेको आहे सो अॻुवाट लॾ पलाण करे जेको आहे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थी विया आहिनि। काफ़ी हद ते जेके मंछर जा रवाज़ी उहे सेवण, लालबाग जेका आहे एरिया झांगारा रोड सां, उहे पंहिंजी जेको आहे हिकिड़ी टेंट सिटी ऐं पार्टी पाण त जो उन्हनि पंहिंजा पखा ऐं घर ॾे जेको आहे उते ॾेई रहिया आहिनि। जॾहिं केतिरा ई अहिड़ा ख़ानदान आहिनि जेके हितां खां ॿियनि शहरनि ते लॾ पलाण करे आहिनि। मंछर हिन वक़्तु जेको आहे सो इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल में आहे। अॼु सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सुबुह जो सवेर जेको आहे मंछर जो दौरो कयो ऐं उते जेको आहे मीडिया सां पिणु इहा ॻाल्हि ॿोल कई ऐं उन मां जेको आहे वॾे वज़ीर जी जेका ॻाल्हि ॿोली, उन मां वॾे वज़ीर जो इहो चवणो त मूंखे जेको आहे कुझु अहिड़ा फ़ैसिला करणा पवंदा जंहिंमें इहो फ़ैसिलो करणो पवंदो कहिड़नि शहरनि खे मूंखे बचाइणो आहे, कहिड़नि शहरनि खे नाहे बचाइणो। इन खां पोइ बि जेका सेवण तालुके में जेका अॼु जी जेका सूरत हाल आहे ख़ौफ़ वारी, माण्हुनि में अॼु जेको आहे इहो हिकिड़ो माण्हुनि में हिकिड़ो तासर पैदा थी वियो आहे ऐं यकीन पैदा थी वियो आहे त जेको आहे मंछर खे या त ॼाणी वाणी कट ॾिनो ईंदो या त जेको आहे किथां न किथां मंछर जेको आहे खंड पवण जी जेको आहे पोज़ीशन में आहे। छाकाणि त कुझु ॾींहं अॻु तव्हांखे ॿुधायां त मंछर जी आहट जी 7-8 समेत ॿियनि केतिरनि ई आहट वटि जेको आहे रूणियूं पयूं ऐं उते माण्हुनि पंहिंजी मदद पाण त पथर विझी उन्हनि रोणनि खे बंदि करण जी कोशिशि कई, मगर मंछर में जेका पाणी जी सतह इंतिहाई अवर थींदी पई वञे। छाकाणि ॿुधाए पियो वञे त जेको मथां खां पाणी अचे थो MNV ऐं ॿियनि जेको आहे जाबलू इलाइक़नि मां जेको पाणी अचे थो उहो उन पाणी जो दबाव मंछर ते हिन वक़्तु वधीक आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधायां त सभिनी जेको झांगारा वारी एरिया आहे, यूनियन काउंसिल ऐं यूनियन काउंसिल जेका बाज़ार आहे, उहा हिन वक़्तु मुकमल तौर ते मंछर जे पाणी में ॿुॾी चुकी आहे। छाकाणि त इन पासे मंछर जी जेका सतह मंछर जॾहिं बि चढ़ंदो आहे त यूनियन काउंसिल बाज़ार ऐं यूनियन काउंसिल झांगारा में जेको आहे सभ खां पहिरियां जेको आहे पाणी जेको आहे दाख़िल थींदो आहे। हिन वक़्तु केतिरा ई ॻोठ जेके यूनियन काउंसिल बाज़ार जा, जंहिंमें हाजी अब्दुरहमान मल्लाह जो ॻोठ उहो मुकमल
जंहिंमें लॻभॻि अच्छा 400 अच्छा खां कादिर 500। केतिरा ई ॻोठ ॿुॾी बि चुका आहिनि जेकॾहिं मंछर खे जीअं तव्हां ॻाल्हि कई त कट जे करे ॾियारियो थो वञे जीअं वॾे वज़ीर जी इम्कान बि ज़ाहिर कया ज़ाहिर आहे इहे फ़ैसिला पिणु सियासी बुनियादनि ते थियनि था ऐं कोशिश इहा बि कई वञे थी त घटि खां घटि नुक़सानु थिए पर असां ॾिठो त काफ़ी सारनि मामलनि में असांखे सियासी मुदाख़लत ऐं सियासी बाअसर माण्हुनि जो जेको आहे उहो फ़ैसिला साज़ी में किरदार बि नज़र आयो जेकॾहिं मंछर खे कट ॾिनो थो वञे त पोइ छा सूरत थी सघे थी? ॾिसो बिल्कुलु जेकॾहिं मंछर खे कट ॾिनो वियो छाकाणि त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे जीअं दादू खे बचाइण जी कोशिशि कई पई वई या केंचा ऐं मेड़ खे जेको आहे बचाइण जी कोशिशि इहे हिकिड़ी सियासी इशूज़ हलनि पिया जेकॾहिं मंछर खे कट ॾिनो वियो त सभिनी खां यकीन कयो हिन वक़्तु जेको आहे आसमानी जेका बोर्ड आई उन में सेवण शहर कॾहिं बि जेको आहे असांजी ज़िंदगी में सेवण शहर में अहिड़ी बोर्ड न आहे हिन वक़्तु सेवण शहर ख़ुदि जेको आहे सेवण सिटी जेका एरिया जेके 15 वार्ड आहिनि उहे 15 ई वार्ड जेको आहे पाणी में ॿुॾियल आहिनि ऐं माण्हू जेके हिन वक़्तु बि जेको आहे घरनि में 4 खां 5 फुटनि ताईं पाणी मौजूदु आहे इंतिज़ामिया उहो पाणी न आहे कढाए सघी ऐं उन खां अलावा जेके आसपास दरियाए सिंध जेको आहे हिन वक़्तु चाड़ में आहे इंडस हाईवे जेको सेवण जामशोर इंडस हाईवे आहे उन सां जेको आहे हिन वक़्तु दरिया सिंध ॻोठ गाड़ी वाड़ी सां बिल्कुलु इंडस हाईवे सां गॾु जेको आहे उनजो वाकिरो जारी आहे त हिन वक़्तु ई मां तव्हांखे ॿुधायां त मंछर जे भॼण खां पहिरियां या मंछर कट ॾियण खां पहिरियां ई जेको आहे सेवण तालुको मुकमल तौर ते ॿुॾियल आहे उन खां पोइ बि जेकॾहिं मंछर खे कट ॾिनो वियो त यकीन कयो त वॾी तबाही सेवण तालुके जी ईंदी ऐं माण्हू सेवण में त तव्हांखे ख़बर आहे त सेवण तालुके में पहिरियों ई रोज़गार माण्हू जो आहे उन अॻी बरसाति जेको आहे मुकमल तौर ते माण्हुनि खे जेको आहे माली नुक़सानु पहुचाए चुकी आहे छाकाणि माण्हुनि जा फसल जेके पोखियल आहे जंहिंमें गुणनि जो फसल हो जंहिंमें या काफ़ी अहिड़ा फसल आहे जेके हिन मुद्दे में थींदा आहिनि उहे मुकमल तौर ते माण्हुनि जा ॿुॾी ऐं सड़ी विया आहिनि उन खां अलावा माण्हुनि जी खाध खुराक जेको आहे ख़तमु थी वई आहे सब्जियुनि जी पैदावार ख़तमु थी वई आहे माण्हू हिन वक़्तु फाका वारी कच्छ में फाका कटण में मजबूर आहिनि सिर्फ़ु ई सिर्फ़ु तव्हां सेवण तालुको जेको आहे सेवण शहर जेको आहे उहो सिर्फ़ु ई सिर्फ़ु कलंदर लाल शहबाज़ कलंदर जे ज़ाइरीन जी आमद ते जेके जॾहिं ज़ाइरीन ईंदा आहिनि उन्हनि जी आमद थींदी आहे त हितां जा माण्हू जेको आहे उन्हनि मां रोज़गार कंदा आहिनि मगर हिन वक़्तु जेका हालत आहे सेवण जी उहा बिल्कुलु जीअं अॻिमें माज़ी में कोरोना जे करे माण्हू पंहिंजे घरनि में महदूद आहे ऐं शहर वीरान आहे हिन वक़्तु बि उहा ई साॻी सूरत हाल आहे सेवण शहर में हुआ वाल न रुपिया शहर वीरान रुपिया सिर्फ़ु ई सिर्फ़ु रोड नज़र अचंदा मकान माण्हू नज़र अचंदा यकीनन कादिर हर तरफ़ ख़ौफ़ ऐं हिरास वारी सूरत हाल आहे माण्हू इन हिरास हेठि गुज़ारनि था त केॾी महिल थो पाणी पाए ऐं पाणी उन्हनि खे ॿोड़े वारिस गाॾे तरफ़ हलंदासीं वारिस जोही बैराज खे ॿ कट ॾिना विया आहिनि छा सूरत हाल पिया ॾिसो कट लॻल आहे उन सबब जेके केतिरा ई ॻोठ पाणी हेठां आहिनि हिन वक़्तु जेको आहे पाणी दादू जो ई रोड तरफ़ वधणु लॻो आहे जॾहिं त कल्ह शाम जो जेको सो कारी मोदी वटां जेको केले पतण खां कट ॾिनो आहे उन सबबु उहो पाणी जेको आहे हिन वक़्तु अहिड़ी ते पहुची चुको आहे जंहिं सबबु जोही खे जेको आहे सो बरसाति में अॻे ई ॿोड़ियो ऐं हाणे जेको आहे सा कचा घर जेके हज़ार मिसमार ई पाणी हेठि हुया हफ़्ते खां उन खां पोइ जेको हे पाणी अचे पियो माण्हुनि में जेको आहे सो ख़ौफ़ ई हिरास ठाहियल आहे केॾी महिल जेको आहे ॿिए तरफ़ पाणी अचे पियो ऐं जोही बैराज जो ई गोरख बाईपास रोड ते जेका आहे सा माण्हू जेके वेठल आहिनि उहे उन्हनि खे जेको आहे सो उतां लॻायो वियो आहे हिन वक़्तु जेके आहिनि स्कूलनि में बेयारो मददगार माण्हू जेके वेठा आहिनि जेके चूंडियल नुमाइंदा जोही काथे ॿोॾी बरसाती मुतासिरनि मां हथ कढी विया जंहिं ते मक़ामी टीटी कया असुल हक़दारनि खे जेका आहे हथ ॾियण बजाए राशन कीमा मनपसंदि वॾेरनि ऐं जैलनि हवाले कयो आहे जॾहिं त हरंदी वारनि खे खपाइण जो मुतासिरनि जो इल्ज़ाम बि जेको आहे सो आहे जोही में ॿोॾ मुतासिरनि जे कैंपनि ते टीटी चूंडियल नुमाइंदा MLA MP तोड़े DC दादू जेका आहे सा आलिया क़यादत तरफ़ां किथे दौरो न कयो वियो आहे मुतासिरी ठीक वारिस मुतासिरिन जी सूरत हाल ते भी ॻाल्हायूं था यकीनन साॻी सूरत हाल समूरे सिंध में असांखे नज़र अचे थी मुतासिरनि खे मुकम्मल तौर ते नज़रअंदाज कयो वियो आहे हिन वक़्तु सूरत हाल छा आहे पाणी जोही तरफ़ वधणु शुरू थी वियो आहे छा मेहड़ दादू खे भी ख़तरो थी सघे थो बिल्कुलु जोही जो जेको ॿाराड़ी वारो इलाइक़ो आहे उहो मुकमल ॿुॾी वेंदो ऐं जोही जेको सिटी आहे उनखे बि ख़तरो आहे जोही सिटी जो जेको रिंग बंद जेको आहे उहो शहरी जेको आहे पंहिंजे मतिलबु पाण जेका आहे सा कमु करे रहिया आहिनि उन ते रिंग बंद लॻाए रहिया आहिनि जंहिं सबबु जेका आहे सा रिंग बंद टुटो त जेके जोही जा जेके वार्ड आहिनि ॿ टे हेठां वारा वार्ड 2 ऐं जे वार्ड जेका आहे सा 7 उहे ॿुॾी वेंदा
ऐं हिन महिल ताईं जेको आहे सो सॼे ॿाहिराड़ी वारा जेके इलाइक़ा आहिनि उहे माण्हू अलॻि प्लान करे विया आहिनि। हिन महिल बि जेके आहिनि रोडनि ते बेयारो मददगार वेठल आहिनि खुले आसमान हेठि। हिन वक़्तु जेको अॼु जेको सीएम सिंध जोही जो दौरो कयो जिते ॿोॾि मुतासिरनि सां मुल्क खां बग़ैर जेका आहे वापसि रवानो थी वियो आहे। सियासी हवाले सां हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे बिल्कुलु 0% आहिनि। जोही तरफ़ जेको आहे सो अचण जो जेको हवाला था कनि उहे शहरी जेके आहिनि उते राति ॾींहुं जेके मकतब फिक्र जा माण्हू आहिनि केरु जेको आहे सो बादशाह ते पहुचाए पियो, केरु जेको आहे सो मिटी जो कमु कराए पियो वञे। शहरनि में हिन वक़्त ते जेको आहे सो आयल आहे त इहो पाणी जेको आहे सो जोही शहर खे न ॿोड़े। ॿाहिराड़ी जो वारो जेको इलाइक़ो आहे उहे त इहो मुकमल ॿुॾी वेंदो पर शहर खे न ॿोड़े। इन ई ख़ौफ़ जे करे शहरी राति ॾींहुं जेको आहे सो बंदि ते कमु करे रहिया आहिनि। जी वारिस चूंडियल नुमाइंदा MPs MNAs नज़र अचनि था तव्हांखे? उहे किथे बि नज़र नथा अचनि। माण्हू जेको आहे सो हुननि जे बंगलनि ते वञनि था, एहतजाज कनि था असांखे राशन कीमा ॾियो। हिन वक़्तु जेका आहे माण्हू इहा ई ॻाल्हि कनि था त जोही जेको शहर आहे उनखे बचायो। हथ सां जेको हथरादू कट ॾेई कारी मोरी खे जोही खे ॿोड़ियो वियो आहे उहो पाणी अची रहियो आहे। हिन वक़्तु हो हुननि खे जेको आहे मदद जी अपील करे रहिया आहिनि त जोही खे रिंग बंदि वठणु चयो ऐं मिशनरी जेका आहे उते पहुचायो। हीअ वक़्तु जेको आहे सो शहरनि जी जेका आहे बचाइण जे लाइ पहुचो पर को बि जेको आहे सो उते जेको आहे सो पहुचण लाइ तयारु न आहे। हथरादू कट जेको आहे सो कल्ह शाम फयाज़ बुट हितां जे जेके चूंडियल नुमाइंदनि चवणा त फयाज़ बुट MP अज़ीज़ जुड़नि जो जेको आहे इमरान ज़फर लेगारी उन्हनि ॾियारियो आहे जे कारी मोरी खां कटे न ॾियारनि था त पोइ पाणी केनशाह तरफ़ वञे हा ऐं केनशाह खे जेको आहे हितां थी सिंधो जेको आहे सिंधु दरिया में क्रॉस करे हा। जॾहिं हुननि जो चवणु आहे त जेको आहे सो कारी मोरी खां कट ॾींदासीं केनशाह बची ईंदो। कट ॾियण जे बावजूद बि जेका आहे उहो केनशाह तरफ़ जेको आहे गारो लॻो आहे उॾाम पाणी वञे पियो ऐं जोही तरफ़ बचे पियो जोही खे ॿोड़ींदो। जी कादिर सेवण में छा सूरत हाल आहे? जीअं त वॾो वज़ीर जीअं हाणे वारिस ॻाल्हि कई त आयो त बरसाति मुतासिरनि सां मिलण खां बिना रवानो थी वियो ऐं अॻु में ई मुसीबत में आयल आहिनि मथां हुननि जी का दाद फरियाद नथी थिए उन्हनि खे के सहूलियतूं सरकार नथी ॾे। इन तरफ़ सरकार जो ध्यानु कोन्हे। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे यकीनन सरकार जी ज़िम्मेदारी आहे त सभिनी पासनि ते नज़र विझे। सेवण में छा सूरत हाल? सभिनी बिल्कुलु इहा ॻाल्हि जेका सूरत हाल आहे वॾे वज़ीर जो गॾु दौरो कयो। जीअं मूं पहिरें ॻाल्हि कई त हिते बरसाति पहिरें ई माण्हुनि खे जेको आहे तबाह करे छॾियो आहे। माण्हू बरसाती ॿोॾि में ई पहिरियां ॿुॾी चुका आहिनि। माण्हू हिन वक़्तु जेका हुकूमत जे तरफ़ां जेका रिलीफ वारो कमु आहे उहो असां पहिरियां बि हिन ते जेको आहे कमु कंदा रहिया आहियूं, रिपोर्ट कंदा रहिया आहियूं पंहिंजे चैनल ते। पर किथे बि जेको आहे अहिड़ो कमु ताक़तवर कमु नथो नज़र अचे। न ई किथे रिलीफ जो ॾिसणु मिलियो सरकारी सतह ते। छाकाणि त हाणे तव्हां कल्ह ॾिठो त जेको आहे असिस्टेंट कमिश्नर जेको सेवण में अब्दुल कुरैशी खे मुक़ररु थियल हो उनखे 5000 कीमा ॾिना विया सेवण ते बरसाति ऐं ॿोॾि मुतासिरनि खे ॾियण जे लाइ। ऐं उन खां अलावा राशन जा बैग हुआ उहे हुन पंहिंजे हिकिड़े ख़ाकी गोदाम में जेको आहे लिकाए रखिया। ऐं उन खां पोइ जॾहिं माण्हुनि खे इहा फुड़क पई माण्हुनि खे सुध मिली त माण्हू हुते पाण मुरादू वञी उन गोदाम जा ताला टोड़े ऐं उहे जेको आहे सामान ऐं जेके कीमा उहे पंहिंजे मदद पाण जेको आहे माण्हू खणी आया। त इहा सूरत हाल इंतिज़ामिया जी आहे ऐं सियासी जेको आहे हुकूमती नुमाइंदे जी इहा सूरत हाल आहे। ऐं टेंट सिटियूं जेका मूं पहिरियां ॿुधायो त लालबाग वारी एरिया जेका आहे उते माण्हू पाण मुरादू अची लॾ पलाण करे वेठल आहिनि ऐं उते का बि जेको आहे तव्हांखे जेकॾहिं सिर्फ़ु जेको आहे जेके सरकारी कीमा मिलिया माण्हुनि खे उहे महदूद जेके माण्हू आहिनि उन्हनि खे ॾिना विया जेके ॿुधायो जेके उन्हनि जा मनपसंदि माण्हू या हुन जा वोटर आहिनि या उन्हनि खे वोट कंदा उन्हनि खे ॾिना विया। बाक़ी जेके हुननि जे पंचायती इलेक्शन वारो जेको सिलसिलो हिन में माण्हू हुननि जे साम्हूं बीठल आहे उम्मीदवार उन्हनि खे मुकमल तौर ते नज़रअंदाज़ कयो वियो आहे। उन्हनि खे न राशन ॾिनो वियो आहे, न उन्हनि खे कीमा ॾिना विया, न उन्हनि खे ॿी जेको रेस्क्यू करण में मदद की विया। उहे पंहिंजी मदद पाण तहत सामान कढी पंहिंजे बचड़नि खे वठी ऐं मथां ई हंधनि ते हिन वक़्तु लालबाग एरिया ॿुधाए त तव्हांखे ॿोॾि मुतासिरनि खां जेको आहे फुल भरिजी चुको आहे। त इन वजह सां अॼु जेको वॾो वज़ीर आयो इन जेको आहे सूरत हाल में बि हुन कंहिं बि ॿोॾि मुतासिर सां हुते मुलाक़ात न कई। हालांकि माण्हू मंछर जे हुते जेके बंद ते माण्हू मौजूदु आहे उन्हनि वॾियूं दाऊं कयूं मगर वॾे वज़ीर उते उहो माण्हुनि खे इहो ई चयो त बाबा सॼी सिंध जेका उहा ॿुॾी विया। सिंध जो को बि अहिड़ो शहर न आहे जेको ॿुॾल न आहे। मां छा थो करे चवंदा मां सभिनी सां गॾु आहियां मगर इहा हिकिड़ी जेको आहे हुकूमती सतह जी माना इनखे मायूसी चई सघिजे थो। छाकाणि त सिंध जो वॾो वज़ीर आला आहे
उनखे त जेको आहे रिलीफ में जेको आहे वधि खां वधि हिदायतूं इंतिज़ामिया जारी करणु खपनि त हक़ाइक़ी बुनियादनि ते माण्हुनि खे जेको आहे रिलीफ ॾिनो वञे, माण्हुनि खे रेस्क्यू करे महफ़ूज़ हंधनि ताईं जेको आहे आंदो वञे। त इहा जेको आहे माना हिकिड़ो किथे बि असांखे निज़ाम नज़र नथो अचे। इन खां अलावा सभिनी मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त जेको मंछर में पाणी जेको आहे न वधी वियो आहे ऐं उनखे जेको आहे शुरू में ई इरिगेशन खातो या हुकूमत जॾहिं 2010 में बोर्ड आई उन टाइम में बि हिकिड़ो इहो प्लान ठाहियो वियो जेको आहे जेका अड़ल जेको छंडण मोरिया लालबाग उनजी जेका कैपेसिटी आहे उनखे वधाए वेंदो, छाकाणि त हिन वक़्तु उनजा जेका गेट आहिनि पाणी जो जेको फ्लो आहे उहो जेको आहे तमामु घटि पाणी ख़ार्ज थिए थो। घर इलाही नंढा आहिनि जंहिंजे करे उतां पाणी ख़ार्ज थिए तमामु स्लो पोज़ीशन में जेको दरिया सिंध में मंछर जो पाणी जेको आहे ख़ार्ज थो थिए, जंहिंजे करे मंछर जो पाणी मथे पोएं पासे खां दबाव वधीक लॻे थो, जंहिंमें जोई खे कट ॾेई ॾिना विया इन करे ॾिना विया त जीअं मंछर जो पाणी डिवाइड करे सघे, मगर उन सां को फ़र्क़ु न पियो। जॾहिं त हिन वक़्तु जेका तव्हां पहिरियां ॻाल्हि कई की फयाज़ भुट्ट साहब जी, फयाज़ भुट्ट साहब जी बिल्कुलु राति ॾींहुं कोशिशि आहे त जेको आहे इन कोशिशि कयां त मेयर ऐं खैरपुर नाथन चाहे कहिड़ी सूरत में जेको आहे बचाए ॾे। इन वारे सां जेका वॾे वज़ीर जी ॻाल्हि मां वटि लॻो त जेको आहे मंछर खे कंहिं बि सूरत में सेवण तालुके जे आम्हूं साम्हूं या किथां जेको आहे कट ॾेई पाणी खे जीअं जेको आहे हिकिड़ो रस्तो ॾिनो वञे या उन पाणी खे डिवाइड कयो वञे त जीअं जेके इहे शहर जेके ॿुधाया वञनि था दादू आहे या जेको आहे मेयर खैरपुर नाथन शाह आहे इनखे बचाए सघे। जीअं मूं ॻाल्हि कई त इहा हुकूमती नाअहली मां ईअं चवंदुसि त जेकॾहिं 2010 में बोर्ड आई त इन जेके मंछर जेके सेवण जेको आहे छंडण आहे उनजी कैपेसिटी उन दर जेको आहे कटे उन कैपेसिटी वधाई वञे आहे, उनखे वेकिरो कयो वञे आहे त शायदि एतिरो पाणी पुठिते दॿा न रखे आहे। हिन वक़्तु बि जॾहिं शुरू में मंछर जो पाणी वधियो पिए, वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह मंछर जी जेके पहिरीं विज़िट कई त उते बि असां इहे सवाल कया त उते बि वॾे वज़ीर इहो ऐलान कयो त तमामु जल्द इहा जेको आहे छंडण आहे जेको लालबाग वटि आहे इहे दर जेके आहिनि इहे कटे जेको आहे पाणी जेको आहे खुलासी जॻह ॾिनी जे पाणी जेको आहे वधीक दरिया सिंध में जेको आहे आराम सां गुज़री वञे या फ्लो थी सघे। त इहा सूरत हाल इंतिज़ामियाती ऐं हुकूमत जी नाअहलीअ करे मां इहा चवंदुसि जेको पाणी जेको डैम थिए थो माना 10 साल 12 साल पहिरियां बि इहा प्लानिंग कई मगर हुन ते अमल न थी सघियो। हिन वक़्तु वरी साॻी सूरत हाल आहे कि माण्हू जेको आहे अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण में मजबूर आहिनि, मगर हुकूमत कुझु बि करण लाइ तयारु न आहे, ॾिसण में कुझु नथो अचे। वॾी महिरबानी। सेवण मां कादिर कुंबर असांखे सूरतहाल ॿुधाए रहियो, जॾहिं त जोही खां वारिस गारई असांखे समूरी सूरतहाल खां आगाह करे रहियो हो। नाज़रीन, सूरतहाल असांखे साॻी नज़र अचे थी, साॻियूं ई शिकायतूं असांखे हर इलाइक़े मां मौसूल थियनि थियूं। सेवण जी सूरतहाल जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे या जोही त वॾे वज़ीर पारां हिन जो दौरो बि कयो वियो, विज़िट बि कयो वियो। वॾे वज़ीर जो चवणु हो त हू चाहिनि था त घटि में घटि नुक़सानु थिए, पर ज़ाहिर आहे उन खे कुझु सख़्तु क़िस्म जा फ़ैसिला बि करणा पवंदा। उहे सख़्तु क़िस्म जा फ़ैसिला इहे आहिनि त जोही बैराज खे ॿिनि हंधनि तां कट ॾिनो वियो आहे ऐं पाणी आहिस्ता आहिस्ता जोही तरफ़ वधी रहियो आहे। केतिरा ई कचे जा जेके ॻोठ आहिनि, बहिराड़ियूं आहिनि, उहे न सिर्फ़ु पाणी में ॿुॾी चुकियूं आहिनि पर उन्हनि जो नालो निशान मिटिजी चुको आहे। लखनि जी तादाद में माण्हू दरबदर थी चुका आहिनि। माण्हू रिलीफ कैंपनि में या वरी रोड रस्तनि जे किनारनि ते वेठा आहिनि। हुकूमत इन तरफ़ बिल्कुलु ध्यानु पिणु न पई ॾेई सघे त माण्हुनि खे सहूलियतूं पहुचाइण जे हवाले सां, उन्हनि खे इन सूरतहाल में मां कढण जे हवाले सां या उन्हनि खे बीमारियुनि खां बचाइण जे हवाले सां बि के उपा वठणु फौरी वक़्त जी ज़रूरत आहे। इन हवाले सां असांखे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सियासी छिकताण पिणु नज़र अचे थी। हर चूंडियल नुमाइंदो या सियासी असर रसूख़ रखंदड़ जेको नुमाइंदो आहे उनजी इहा कोशिशि आहे त कंहिं तरीक़े सां उन जा इलाइक़ा बची वञनि या हू पंहिंजे बंगलनि खे या पंहिंजी ॿनियुनि खे बचाए सघे। इन हवाले सां शहदादकोट जी मिसाल असां ॾिठीसीं में नादिर मक्सी, इन हवाले सां सरदार शाह जेको फ़ैसिलो कयो पंहिंजी फसलनि खे बचाइण जे हवाले सां। इन सॼी सूरतहाल में भोॻे थो सिंध जो ग़रीब अवाम, सिंध जो अबोज अवाम जेको पीपुल्स पार्टी जो न रुॻो वोटर आहे, सपोर्टर आहे, पर इन सॼी सूरतहाल मां लॻे ईअं थो त सिंध हुकूमत हिन वक़्तु हथ मथे करे छॾिया आहिनि। जिते जिते बरसाति मुतासिर या ॿोॾि मुतासिर आहिनि, लखनि जी तादाद में माण्हू दरबदर आहिनि, बेयारो मददगार आहिनि, उहे सिर्फ़ु अलाह जे आसरे वेठल आहिनि। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम
वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे पाणी माहिर इदरीस राजपूत साहब। इदरीस साहब भलीकार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। इदरीस साहब, छा चवंदो हिन वक़्तु ज़ाहिर मौसमियाती तब्दीलियुनि जे करे सॼे मुल्क में बरसाती जेको सिस्टम रहियो उन तमामु घणो नुक़सानु ॾिनो। ॻाल्हि कंदासीं जेकॾहिं ख़ासि करे सिंध में पिणु चौमासे जी बरसातनि जा 7-8 जेके स्पेल रहिया उन्हनि तमामु घणी तबाही आंदी आहे। उन खां पोइ जेको मरहलो आहे उहो आहे त बीठल पाणी खे निकाल कीअं कयो वञे। उन में बि हुकूमत असांखे जेको आहे सो नाकाम नज़र अचे थी। टियों जेको मरहलो आहे, जेके पाणी जा मुख़्तलिफ़ वहकिरा अचनि था, बलूचिस्तान खां जेको पाणी अचे थो या नयनि जो जेको पाणी अचे थो, पाणी जा जेके रेला अचनि था उहे कराची सिंधु दरिया में अची छोड़ थियनि था। त इहो जेको रस्तो आहे कुदरती जेको पाणी जा लंघ आहिनि इन्हनि ते जॻह जॻह कब्ज़ा पिणु थियल आहिनि। पाणी खे रस्तो नथो मिले ऐं नतीजे में बंदनि ते दबाव पए थो, घारा पवनि था ऐं पाणी मुख़्तलिफ़ शहरनि खे पिणु ॿोड़े थो। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, बंदनि ते दबाव LBOD ॾिसो या RBOD ॾिसो या मंछर ढंढ ते जेको प्रेशर आहे, सबबु छा थो नज़र अचे? तव्हां पाणी माहिर बि आहियो, इन सॼी सूरत हाल जा कहिड़ा तव्हां कारण ॾिसो पिया? ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त पाणी खे हेठि वञण लाइ रस्तो खपे जी। हाणे जे उहो रस्तो कंहिं बि सबब जे करे बंदि थियल आहे, ज़ाहिर आहे उते पाणी हेडअप थींदो, गॾु थींदो ऐं उते जेको आहे बंदनि खे खंड पवंदो। त मुंहिंजो मतिलबु इहो आहे त इहो ज़रूरी आहे त खंडनि खां बचण लाइ पाणी खे रस्तो ॾियो त जीअं पाणी हेठि हले वञे। अच्छा, मां तव्हांखे ॿुधायां त 2011 वारी बरसातुनि में जेको सिंध में थियूं उन में बि जेको आहे इहो थियो त LBOD जे ठहण जे करे कुझु रस्ता जेके आहिनि बंदि थिया। अॻे कंहिं ज़माने में जॾहिं मींहुं पवंदा हुआ त उहो पाणी समुंड में वेंदो न, हाणे उहो समुंड में इन करे रोकिजे थो कि LBOD जे ठहण जे करे केतिरा रस्ता या जेके पाणी जा लंघ आहे से बंदि थी विया। हाणे उहे जे बंदि थियनि था त माना पाणी हेठि नथो वञे, हेठि नथो वञे त माना खंड थो करे। इन में ज़रूरी आहे त उन रस्तनि खे खोलणु खपे। इदरीस साहब, छो इन ॻाल्हि जो ख़्यालु न रखियो वियो? ज़ाहिर टेक्निकली हवाले सां तव्हां सम्झो था इहे शयूं केतिरियूं अहम हुयूं उन वक़्तु जॾहिं इहे बंद LBOD ठहे पियो, त टेक्निकली हवाले सां इन्हनि शयुनि खे नज़रअंदाज़ करण जो जेकी ग़लती आहे उहो अॼु सिंध जो अवाम उन खे भोगे थो पियो। इशू इहो आहे त रस्ता छो बंदि थिया? रस्ता इन करे बंदि थिया त LBOD ठहण जे करे, लेफ्ट बैंक आउटफॉल ड्रेन ठहण जे करे रस्ता जेके लंघा बंदि थी विया। हाणे उनखे बंदि करण जे लाइ खोलण जी ज़रूरत आहे। त इन सिलसिले में जेको आहे सिंध हुकूमत एक्चुअली मां कानून बि पास कयो त इहे रस्ता खोलियो। उहो कानून त पास थियो पर उन ते अमल जेको आहे न थियो। अमल इन करे न थियो त छाजे करे त रस्ता खुलण जे करे उहे इलाइक़ा जेके आहिनि से ॿुधनि था, त उन जे करे जेको आहे सो रस्ता जेके आहिनि से न खुलिया। जॾहिं कानून बि पास थियल आहे त उन ते अमल थियणु खपे न। अमल थियण जो मतिलबु इहो आहे त उहे रस्ता खोलनि। जीअं पाणी अॻे वहंदो हो, हाणे बि जेको आहे समुंड हेठि हले वञे। इहो न करण जे करे जेको आहे सो मतिलबु इहा मुसीबत आई आहे ऐं सिंध में बर्बादी थी आहे ऐं रस्ता खोलण जे जेको आहे सो सबब जे करे सिंध में घणा नुक़सान थिया। इदरीस साहब, ये रस्ता किथां किथां खोलण जी ज़रूरत आहे त जीअं पाणी न रुगो दरिया ताईं पहुची सघे पर जेको पाणी समुंड जो रस्ते समुंड ताईं पहुची सघे थो उनखे पिणु रस्तो मिली सघे। हा, न इशू इहो ई आहे न त भई जॾहिं कानून पास थियल आहे त उहे रस्ता खोलणु खपनि न। उन ते अमल न थियो आहे। सिंध असेंबली कानून बि पास कयो आहे पर उन ते अमल न थियो आहे। सॼे लेफ्ट बैंक जे पासे ते जिते जिते जेको आहे LBOD जे करे रस्ता बंदि थिया आहिनि उन्हनि रस्तनि खे खोलण जी ज़रूरत आहे। हाणे मूंखे यादि त न आहे त उहो कहिड़ा रस्ता जेके आहिनि से खोलणु खपनि, पर इहे खोड़ हिकिड़ो रस्तो न आहे, खोड़ रस्ता आहिनि ऐं लंघ आहिनि जिते खोलण जी ज़रूरत आहे। छो इहो आहे, रस्तो इहो ई आहे त भई दग खोलणु खपनि। जेके दग बंदि थियल आहिनि उन्हनि खे खोलणु खपे। सुवाल इहो आहे त जॾहिं असेंबली में कानून पास थियल आहे त उहे उन ते अमल छो नथो थिए? अमल इन करे नथो थिए त किन माण्हुनि जो मतिलबु माण्हुनि जेके आहिनि उहे छा था कनि, हिकिड़े पासे पाणी बीठल आहे, हाणे उहो पाणी कढण लाइ ज़रूरी आहे त कंहिं नमूने में कट ॾियनि। उहो कट ॾियनि था त उहे जेके ज़मीनदार जेके आहिनि से जिन जी ज़मीन वरी इफेक्ट थिए थी उहे एतिराज़ था कनि। इन करे जेको आहे इन ते अमल जेको आहे सो खपे, अमल नथो थिए।
वॾी महिरबानी इदरीस राजपूत साहब तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, पाणी माहिर अॻूणो आपाशी सेक्रेटरी इदरीस राजपूत असांखे प्रोग्राम में ॿुधाए रहियो त पाणी जा जेके कुदरती रस्ता आहिनि उहे बंदि थियण जे करे इन तरह जी सूरत-हाल खे मुंहुं ॾियणो पए थो, जंहिंजो नुक़सानु यकीनन हिन वक़्तु सिंध जो अवाम भोॻे पियो। LBOD ठहण वक़्तु इदरीस राजपूत जो चवणु हो त LBOD ठहण वक़्तु इन ॻाल्हि खे नज़रअंदाज़ कयो वियो ऐं पाणी जा जेके बि कुदरती रस्ता हुया पाणी जे वहिकिरे जे वञण जा उन्हनि खे बंदि कयो वियो, जंहिंजे करे हिन वक़्तु जेका सूरत-हाल आहे उहा इहा आहे त पाणी खे रस्तो न मिलण जे करे हिन वक़्तु लॻभॻि सॼी सिंध ॿुॾी रही आहे। हिन वक़्तु बि इदरीस राजपूत जो चवणो त इहो सिंध असेंबली में कानून पास थी चुको आहे, पर उन कानून ते अमल न करणु पिणु सिंध हुकूमत जी कोताही आहे। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। ॻाल्हि कंदासीं मेहड़ शहर जे हवाले सां। मेहड़ ते रिंग बंद जो कमु पिणु जारी आहे, पर उन बावजूद पाणी जो जेको प्रेशर आहे उहो मेहड़ शहर तरफ़ वधंदो नज़र अचे थो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण जे लाइ सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर जावेद सुमरो असांखे जॉइन कयो आहे। जावेद भलीकार, जावेद छा सूरत-हाल आहे? मेहड़ तरफ़ पाणी जे वधण जो सिलसिलो पिणु जारी आहे, रिंग रोड जो मरमती कमु पिणु हलंदड़ आहे। सुप्रियो बंद खे जेको राति गुज़रियल राति घारो लॻो हुयो ऐं उहो उन घारे जी जेका हिन वक़्तु लंबाई आहे उहा तक़रीबन 200 फुट थी चुकी आहे। जॾहिं त घारो बंदि जेको आहे उहो नाहे थी सघियो, जॾहिं त मेहड़ शहर खे बाईपास जे तरफ़ ऐं ॿेटो जेको लिंक रोड आहे बाईपास उन्हनि खे जेको आहे रिंग बंदि ॾिनो पियो वञे ऐं उते 4 जेके मशीनूं आहिनि हेवी मशीनूं उन्हनि सां रिंग बंदि ॾेई मेहड़ शहर खे बचाइण जी हर मुमकिन कोशिशि कई पई वञे, पर उन सां गॾोगॾु जेको सिम शाखुनि ऐं सिम नालनि जो पाणी जेको आहे उहो अधु ई उते मौजूदु आहे, जंहिंजे करे थोरी ॾुखियाई पेश ईंदी। जॾहिं त असां वटि मेहड़ जे अंदरि हिकु तरफ़ पीपुल्स पार्टी जे अंदरि जेका गुज़रियल 2010 जी बोर्ड खां वठी रफ़ीक जमाली पारां कारी मोरी खे जेको आहे कट न ॾियण वारे अमल खां पोइ ईअं आहे त खेतपुर नाटन शाह 2010 में ॿुधी हुई ऐं मेयर ते प्रेशर पियो हुयो ऐं हाणे जेका आहे हिकु तरफ़ पीपुल्स पार्टी जी जेका अंदरूनी भेड़ आहे त जेको जेकॾहिं 4 ॾींहं अॻु में कारी मोरी वटि रफ़ीक जमाली कट ॾियण ॾिए हा त थी सघे पियो त सुप्रीम कोर्ट में टुटे हा, खेतपुर नाटन शाह ते बि दॿाउ न पवे हा। ऐं ॿिए तरफ़ वरी मक़ामी सतह ते 3 ॾींहं अॻु में काइम जतोई भरिसां हुते PTI लियाकत जतोई जे हामे में जेको फोकल पर्सन आहे फयाज़ बुट हुन ते जेको आहे 2 दफ़ा हमिलो कयो, हिकु काइम जतोई ॻोठ में, ॿिए तरफ़ वरी खंडेवा में। उनजे करे हिते मक़ामी सतह ते मेयर जे अंदरि लियाकत जतोई बमुक़ाबला पीपुल्स पार्टी फोकल पर्सन फयाज़ बुट ऐं ॿिए तरफ़ वरी फयाज़ बुट बमुक़ाबला रफ़ीक जमाली थी वियो आहे। जॾहिं त फयाज़ बुट रफ़ीक जमाली जी इहा शिकायत बिलावल भुटे ज़रदारी सां बि कई त असांखे कारी मोरी खां कट न पियो ॾिए, यानी जंहिंखां बाद में जेको आहे कारी मोरी खां कट ॾिनो वियो ऐं पर उन बावजूद पाणी जो जेको दॿाउ आहे उहो वधी वियो ऐं दॿाउ वधण खां पोइ जेको आहे सुप्रियो बंद खे पहिरियों रुनू पयूं, रुनू पवण खां पोइ हिन वक़्तु 200 फुट घारो पियो आहे। जॾहिं त हिन वक़्तु मेयर जा शहरी जेके नामलूम सियासत खां हटी करे मेयर शहर खे बचाइण जे लाइ मौजूदु बीठा आहिनि इंडस हाईवे ते, उन सां गॾोगॾु पीपुल्स पार्टी जे MP फयाज़ बुट जी मशीनरी बि मेयर खे बचाइण लाइ जेको आहे कमु करे पई। जी जावेद, सूरत-हाल छा नज़र अचे थी? पाणी जो प्रेशर हिन वक़्तु केतिरो आहे? यकीनन सियासी इख़्तिलाफ़नि जे करे जेको नुक़सानु घटि थियणु घुरिजे उहो वधीक नुक़सानु थिए थो। पाणी जे प्रेशर जे हवाले सां ॿुधाइजो। पाणी तेज़ी सां जेको शहर तरफ़ वधो आहे, खैरपुर नाथन शाह या मेहड़ तरफ़ वधियो आहे, त केतिरा ॻोठ, केतिरो कचे वारो इलाइक़ो ॿुॾी चुको आहे, केतिरा माण्हू मुतासिर थिया आहिनि ऐं जेके माण्हू मुतासिर थिया आहिनि उन्हनि जी सूरत-हाल छा आहे? उन्हनि खे किथे रखियो वियो आहे? जी मेयर स्कूल जा जेके 10 सरकारी स्कूल आहिनि उहे मुकमल तौर ते जेके आहिनि हिन वक़्तु भरिजी चुका आहिनि। उते जेको आहे
बोर्ड मुतासिरीन सवे ॻोठाणा जेके आहिनि खानदान मौजूदु आहिनि, पर उन बावजूद बि बाईपास ते रोडनि ते ऐं बंदि थियल दुकाननि जे आॾो उन्हनि जे छपरनि जे हेठां बोर्ड मुतासिरीन वेठा आहिनि। ऐं जॾहिं त सवे खानदान अञा ताईं जेको आहे यूसी मंगवाणी जा, यूसी चारो, यूसी लकड़ ऐं यूसी फरीदाबाद समेत काज़ी आरस जा सवे खानदान जेके आहिनि उहे उते जेके आहिनि अञा ताईं फाथल आहिनि। जॾहिं त नेवी जे पारां, पाक फौज जे पारां रेस्क्यू हले पई, पर उन बावजूद बि अञा ताईं इंतज़ाम जेके आहिनि अणपूरा आहिनि, जंहिंजो आम तौर ते हिते हर माण्हू जो आहे त ज़िला इंतज़ामिया जंहिंमें DC दादू आहे उनजी नाली जे करे टेंट न ॾियणु, खाद खुराक जो फराहम जेका आहे उहा न करण जे करे बि मेड़ जे तालके जे अंदरि जेका सूरत हाल आहे उहा ख़राब थी आहे। ॿियो तव्हांखे ॿुधायां त हिते असां वटि मेड़ तालके जे अंदरि 3 क़िस्मनि जी बोर्ड पई हले। हिकिड़ी जेका आहे उहा 9 जी जेका काछे वारी जंहिंमां सुपिरो बंदि चुको आहे, ॿियो सिंधू दरिया जे अंदरि सिंधू दरिया वारी बोर्ड में बि 3 जेके आहिनि मेड़ तालके जी यूनियन काउंसिलूं जेके आहिनि सख़्तु मुतासिर थियूं आहिनि। ऐं जॾहिं उते वरी एलएस बंद ते बि पाणी जो दबाव आहे ऐं उते बि अञा ताईं रेस्क्यू न थी आहे, न ई वरी बोर्ड मुतासिरीन खे टेंटूं या खाद खुराक जो सही नमूने सां सामान पहुची सघियो आहे। ॿियो तव्हां मां ॿुधाईंदो हलां त टेंट कंहिं बि हंध ते तालके जे अंदरि DC दादू फराहम न कयूं आहिनि। जी वॾी महिरबानी। जावेद सुमरो मेहड़ जी सूरतहाल असांखे ॿुधाए रहियो हो, जिते पिणु असांखे सियासी इख़्तिलाफ़नि जे करे सरासर नुक़सानु सिंध जे अवाम जो थींदे नज़र अचे थो। वाज़ रहे त सहूलियतनि जी अणाच या अणपूरे इंतज़ामनि जूं जेके शिकायतूं आहिनि हर हंधि साॻियूं आहिनि। इन सॼी सूरतहाल में बोर्ड मुतासिरनि जी रेस्क्यू यकीनन सभ खां वधीक अहम आहे। उनखां पोइ उन्हनि खे रिलीफ या रिहेबिलिटेशन जो मरहलो बाद में अचे थो, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मुतासिरनि खे रुॻो सरकारी स्कूलनि में या मुख़्तलिफ़ टेंट सिटीज़ में रहणु सिर्फ़ु हुकूमत जी ज़िम्मेदारी न आहे, बल्कि उन्हनि ताईं मुकमल सहूलियतूं पहुचाइणु पिणु हुन वक़्तु हुकूमत जी अवलिन तरजीह हुअणु घुरिजे। सभ खां वॾो जेको तादाद आहे उन में औरतुनि ऐं ॿारनि जो आहे, जेको पिणु तमामु घणो मुतासिर थियो आहे। वॉशरूम्स जूं सहूलियतूं ख़ासि करे औरतुनि जे लाइ मौजूदु नथियूं हुजनि ऐं ॿारनि में बीमारियुनि फैलजण जो जेको ख़दशो आहे उहो तमामु घणो आहे ऐं इन्हनि खे हिकु वेले जी मानी बमुश्किल मिली सघे थी। केतिरा ई अहिड़ा बोर्ड मुतासिर पिणु आहिनि जिन ताईं हिन वक़्त ताईं का बि मदद न पहुची सघी आहे। खुलियल आसमान हेठि गंदे पाणी, बीठल पाणी, बदबू ऐं मच्छरनि जे आज़ार में पंहिंजी फैमिलियुनि समेत घारियुनि पिया, छो त इन्हनि जो सभु कुझु इन बरसाति ऐं ॿोॾि जे पाणी में ख़तमु थी चुको आहे। नाज़रीन, कोशिश कईसीं त इन प्रोग्राम ज़रिए कुझु इलाइक़नि जी सूरतहाल पंहिंजे नुमाइंदनि ज़रिए तव्हां ताईं पहुचाए सघूं। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।